कंदकोट में हथियारबंदनि घर ते हमलो करे फायरिंग करे ॾिनी। नतीजे में हिकु ॼणो क़तल, संदसि ज़ाल ज़ख़्मी थी पई। जवाबदार फायरिंग कंदा फ़रार थी विया। हथियारबंदनि जी फायरिंग में घराम भंगवार मारिजी वियो। संदसि घरवारी ज़ख़्मी थी पई। इलाइक़े में ॾहकाव पकड़िजी वियो। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अफ़सोसनाक ख़बर जे हवाले सां त कंदकोट में हथियारबंदनि घर ते हमलो करे फायरिंग करे ॾिनी। नतीजे में हिकु ॼणो क़तल, संदसि ज़ाल ज़ख़्मी थी पई। जवाबदार फायरिंग कंदा फ़रार थी विया। हथियारबंदनि जी फायरिंग में घराम भंगवार मारिजी वियो। संदसि घरवारी ज़ख़्मी थी पई। इलाइक़े में ॾहकाव पकड़िजी वियो। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अफ़सोसनाक ख़बर जे हवाले सां त कंदकोट में हथियारबंदनि घर ते हमलो करे फायरिंग करे ॾिनी। नतीजे में हिकु ॼणो क़तल, संदसि ज़ाल ज़ख़्मी थी पई। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीलाइन ते मौजूदु आहे कंदकोट खां सिंधी टीवी रिपोर्टर बका मोहम्मद भंगवार। जी बका मोहम्मद भंगवार, फायरिंग बाबति आगाह कजो। हाँ जी, तो कंदकोट बी सेक्शन पुलिस थाणे जे हद इमामबख्श लाड़ो वटि महमदानी बिरादरी जे माण्हुनि पारां जदीद हथियारनि सां हमलो करे ॾिनो। हमले दौरान मोटरसाइकिल ते वेंदड़ गोराम भंगवार गोलियूं लॻण करे मौके ते फौत थी वियो ऐं संदसि ज़ाल जेका सख़्तु ज़ख़्मी थी पई। हथियारबंद फायरिंग थियण में कामयाब थी विया ऐं ज़ख़्मी औरत खे तुर्त इलाज लाइ कंदकोट इस्पताल आंदो वियो, जंहिंजी हालत ते पिणु गंभीर ॿुधाई वञे थी। जी ठीकु आहे बका मोहम्मद भंगवार, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।